बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, इलेक्शन 2024 के सिलसिले में आवाम न्यूज़ के प्रोग्राम में अज वरी एक दफ़ो अवां जो मेज़बान मुमताज़ बज़र हाज़िर है। अज असां गॾु खिपरो जी हिकिड़ी नामवर शख्सियत, आबादगार अॻुवाण, समाजी शख्सियत ऐं साईं जिन शागिर्दी दौर में जॾहिं साईं सरगर्म रहा आहिनि, गुल सिद्दीक़ पठान साहब। गुल सिद्दीक़ पठान साहब, अवांखे असीं भलीकार था चऊं असांजे अवामी न्यूज़ स्टूडियो ऐं ख़ासि करे इलेक्शन 2024 जे प्रोग्राम में अचण ते। अवांखे साईं इहो असां सुवाल कंदासीं त उन टाइम जी सियासत ऐं हिन टाइम जी सियासत में कहिड़ो फ़र्क़ु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं त आउं तव्हांजो शुक्रिया अदा कंदुसि त तव्हां पंहिंजो मूंखे मौक़ो ॾिनो त आउं पंहिंजे हिन इलाइक़े में जिथे मूं पंहिंजी सियासी समाजी ऐं जेके माण्हुनि जे लाइ ख़िदमतूं कयूं आहिनि उन हवाले सां आउं कुझु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो माज़ी स्टूडेंट लाइफ खां वठी स्टूडेंट लाइफ में आउं कराची जो DSF जो ऑर्गेनाइज़र हूंदो हुउसि। उन खां पोइ मूं वतन दोस्त स्टूडेंट फेडरेशन में भी कुछ वक्त शागिर्द पॉलिटिक्स ते स्टूडेंट पॉलिटिक्स ते मूं पंहिंजे हुन टाइम जे हिसाब सां तमामु सुठी मेहनत भी कई, जदोजहद भी कई। असां हू वक्त जेको हुयो असांजो स्टूडेंट पॉलिटिक्स जो, हुन टाइम ते जनरल ज़िया जी आमरियत जो वक्त हुयो ऐं उन में काफ़ी हद ताईं जेको आहे सो सिंध जे नौजवाननि स्टूडेंट्स विंग्स वग़ैरह जेके भी हुयूं उन्हनि तमामु सुठी जदोजहद कई ऐं उहा हिकिड़ी तारीख़ी जदोजहद हुई। हुन टाइम ते स्टूडेंट्स खे जेको आहे सो इनक़िलाबी सोच जे हिसाब सां अवल दस्तो सम्झियो वेंदो हो त ही इनक़िलाब जी सरवाणी कंदा। त उन हवाले सां अॼु आउं ॾिसां थो त तमामु घणो सियासी फ़र्क़ु अची वियो आहे। सियासत में असल सियासती सोशल वर्किंग आहे। जेकॾहिं सियासत खे असां कूड़ ते मबनी, फ्रॉड ते मबनी या करप्शन ते हाणे बीहारींदासीं त पोइ इहा पॉलिटिक्स कोन चइबी। इहो पॉलिटिक्स जे नाले ते हिकिड़ो कारो दाग आहे। त हिन वक़्तु जेका भी पॉलिटिक्स हले थी प्रीवियस 15-20 साल खां वठी जेको असां ॾिसूं पिया त हिन में जंहिं पार्टी खे असां सम्झूं था त इहा सिंध जी हिकिड़ी नुमाइंदा अवामी पार्टी आहे, उन पार्टी जी कारकर्दगी तव्हांजे साम्हूं आहे। हुननि जे लीडरनि जी, हुननि जे अॻुवाननि जी या हुननि जो हेठी सतह ते भी जेके कमकार हुननि जा हलनि पिया या जेके हू सरगर्मियूं कनि पिया त हू समाज जे उबतड़ आहिनि। हुननि में करप्शन आहे, अॼु जे हिसाब सां उन में करप्शन आहे, उन में कूड़ आहे, उन में फ्रॉड आहे। त इन जे करे हुन टाइम जी पॉलिटिक्स खे अॼु जी पॉलिटिक्स खे राति ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु सम्झां थो। जी गुलसिद्दीक़ साहब, हिकिड़ो ॿियो सुवाल वांगुरु कंदा हलूं त PS 41 ऐं NA 209 ते इहा रवायती मुक़ाबिलो आहे GDA ऐं पीपल्स पार्टी में आहे। पर हिन वारे GDA जेको फ़ैसिलो कयो आहे त हिकिड़ो पीपल्स पार्टी मां ताज़ो इलेक्शन खां 5 ॾींहं अॻु में हिकिड़ो धार थी आयो आहे, पार्टी बदिलाए आयो, उन खे टिकट ॾेई छॾी आहे। इन अमल खे कीअं था ॾिसो? साईं, आउं इन अमल खे ही जमहूरियत जो हिकिड़ो तसलसल आहे, जमहूरियत जो ही हिकिड़ी सूंह आहे त हर इंसान खे इहा आज़ादी हुजणु खपे। त आउं जंहिं पार्टी में माना प्रीवियस मां कंहिं बि तंज़ीमनि में कमु कयो आहे, मुख़्तलिफ़ तंज़ीमनि में सियासी तंज़ीमनि में कमु कयो आहे, पर अॼु आउं फंक्शनल या GDA जी हिमायत छो पियो कयां? ज़रूरी न आहे त प्रीवियस टाइम जेको आहे सो मुंहिंजो सुठो हुजे। आउं बहितर सम्झां थो त ही जेको हिन वक़्तु असांजी पार्टी, असांजी क़यादत या GDA जी क़यादत जेको फ़ैसिलो कयो आहे मोहम्मद ख़ान जुनेजे जे हवाले सां, त इहो वक़्त जी तक़ाज़ा भी हुई ऐं तमामु बहितरीन फ़ैसिलो हुयो। छो त जॾहिं इंसान जो ज़हन लकीर जो फ़क़ीर न हुजे माण्हू,
लकीर जो फ़क़ीर न हुजे। जॾहिं मोहम्मद ख़ान जुनेजे पंहिंजे तक पंहिंजे अवाम जी भलाई हिन में सोची आहे त आऊं GDA जी प्लेटफॉर्म तां इलेक्शन विड़ी करे ऐं हिते जे पंहिंजे तक जे अवाम जी ख़िदमत कंदुसि त आऊं सम्झां थो त हीउ हिकिड़ो सुठो अमल आहे, को ख़राबु अमल न आहे। असां वटां माण्हू वञनि कोन पिया, असां वटि ॿियनि मुख़्तलिफ़ वॾनि पार्टियुनि जा माण्हू शामिलु थियनि पिया, उहो वॾियूं शख़्सियतूं असां वटि अचनि पियूं त हीउ असांजे लाइ माना इहो असांजे लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि आहे ऐं असां इन ते फ़ख़्रु कयूं था त जेकॾहिं के अहिड़ियूं शख़्सियतूं ॿियनि वॾियुनि पार्टियुनि खे इक़्तिदारी पार्टियुनि खे छॾे करे जेकॾहिं GDA ॾे अचनि था त आउं सम्झां थो त इहा हिन तक जे अवाम जी बि सोभ आहे ऐं हिन अलायंस जेको GDA अलायंस ठहियलु आहे उन जी बि सोभ आहे ऐं उमेद रखूं था त मोहम्मद ख़ान जुनेजे जहिड़ियूं शख़्सियतूं इंशा अल्लाह ताला अञा बि वधीक असांजी हिन GDA जे अलायंस में पंहिंजो ईंदियूं ऐं इन सां ई पॉलिटिक्स जी ग्रोथ थिए थी, इन सां ई पार्टियूं वधनि थियूं, इन सां ई माण्हुनि जा मसइला मसाइल हल थियनि था। सर अवां ॻाल्हि कई त हिकिड़ो अवाम जी ख़िदमत जे हवाले सां आयो आहे, ठीकु आहे। इहो इलेक्शन जे टाइम ते पार्टियूं मटाइण जो सिलसिलो हिकिड़ो तेज़ थी वेंदो आहे, पोइ हेठि सतह ते हुजे या मथी सतह ते हुजे, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि इहा बि साम्हूं आई आहे त कंहिं बि पार्टी जो उहो अॻुवान आहे, वर्कर आहे, जेको ॾुखे सुखे टाइम में पार्टी सां गॾु बीठल हुजे थो ऐं उहो ज़ुरखाइन खां वठी हर समाजी रिश्ते में अवाम सां गॾु हूंदो आहे, मरणे परणे में बि गॾु हूंदो आहे, त हर शइ में उहो गॾु हूंदो आहे। पोइ पिछाड़ी में टिकट जेका आहे हिकु नए ईंदड़ माण्हू खे ॾिनी वञे थी त पोइ उहो हुनजो हक़ु कोन थो मारिजे हिन में त जेके गॾु ॾुखे सुखे में बीठल हूंदा आहिनि। साईं तव्हांजी ॻाल्हि त इहो जेको असांजो जेको बुनियादी कारकुन आहे या पार्टी जो जेको उहिदेदार आहे या पुराणा जेके पार्टी जी कुर्बानियूं ॾींदड़ माण्हू आहिनि उन्हनि जी हीअ जेके फ़ैसिला थींदा आहिनि इहे मुशावरत सां थींदा आहिनि ऐं लाज़मी आहे त उन में जेके पुराणा माण्हू आहिनि या जेके पुराणा अॻुवान आहिनि हिते जा ख़ासि करे GDA जा त लाज़मी आहे त इन में मुशावरत थी आहे ऐं मुशावरती अमल जेको आहे सो इन खे असीं जमहूरी अमल सम्झूं था ऐं इहो फ़ैसिलो जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में त अवाम जे लाइ बहितरु आहे, छो त असांजी पार्टी क़यादत या GDA जी क़यादत इहो महसूसु कयो आहे त हिन तक ते ॿियूं बि शख़्सियतूं आहिनि, ॿिया बि माण्हू आहिनि, ॿियनि जूं बि वॾियूं कुर्बानियूं आहिनि, पर जेकॾहिं असांजी पार्टी या असांजो अलायंस खे जेकॾहिं असांखे ग्रोथ कराइणी आहे त असांखे नवनि माण्हुनि जे लाइ दरवाज़ा खोलणा पवंदा ऐं नवनि शख़्सियतनि खे असांखे जाइ ॾियणी पवंदी। जे असां नवनि दोस्तनि खे या नवनि दोस्तनि जे अचण खे माना ग़लति सम्झंदासीं त आउं सम्झां थो त इहा सियासी ग्रोथ न हूंदी। इहा हिकिड़ी मतिलबु त हिकिड़ी अहिड़ी सोच आहे त ॿिए कंहिंखे तस्लीम न करणु, त उन जे करे जॾहिं हू पंहिंजो सॼो कुझु छॾे करे GDA जे अलायंस में शामिलु थियो आहे त असां हिन खे तमामु सुठो अमल सम्झूं पिया। सही हिकिड़ो सुवालु तव्हांखे ॿियो कंदो रहां सुवालु त GDA में मोहम्मद ख़ान जे अचण खां पोइ कुझु सरगर्मियूं घणियूं तेज़ थी वियूं आहिनि, लेकिन हिकिड़ी आम राय इहा आहे त GDA माज़ी में खटींदी बि रही आहे, हिकु ॿ सीट ते जेका उन खटियूं आहिनि उनमें पंहिंजा फंड जेके आहिनि चवंदी रही आहे त कोन वरिता आहिनि, अवाम जे लाइ फंड न वठी सघी आहे, इन अमल खे कीअं था चओ? साईं आउं त तक़रीबन हिन जेको 15 साल जो टर्म्स आहे इन में तव्हां बि बाशऊर आहियो, अवाम बि बाशऊर आहे, अवाम खे बि ख़बर आहे त असांजे नुमाइंदनि खे या असांजे हिन अॻुवाननि खे छा मिलियो आहे। गवर्नमेंट जे तरफ़ां कंहिं बि फंड में उनखे हिसो न ॾिनो वियो आहे ऐं उन खां पोइ सिंध गवर्नमेंट जे हवाले सां बि तव्हां ॾिसी सघो था, अवाम बि ॾिसी सघे थी ऐं अवाम खे बि ख़बर आहे त हिननि अॻुवाननि खे कुझु बि नाहे मिलियो। जेकॾहिं कुझु मिले हा त माज़ी वांगुरु माना हिन 15 सालनि खां अॻे असांजे अलायंस या असांजी पार्टी हिते जे माण्हुनि जी तमामु सुठी ख़िदमत कई आहे, हिते जे माण्हुनि जा तरक़ियाती कम ऐं ही जेके अॼु तव्हां जेके बि शयूं ॾिसो पिया हिते रोड रस्ता
या स्कूल्स या अस्पतालनि जूं बिल्डिंग्स वग़ैरह, इहे टोटल जूं टोटल पंहिंजो पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे ज़माने खां वठी जॾहिं ही इक़्तिदार में इहा धुर इक़्तिदार में हुई त उन टाइम ते इहे तरक़ियाती कम बि थिया आहिनि, माण्हुनि खे नौकरियूं बि मिलियूं आहिनि, माण्हुनि जा मसइला मसाइल बि हल थिया आहिनि। उन जे भेट में तव्हां हींअर ॾिसंदो त जेकॾहिं को तरक़ियाती कमु थियो, तरक़ियाती कम जे असां ख़िलाफ़ न आहियूं, असीं चऊं था त भले तरक़ियाती कमु थियनि, पर तरक़ियाती कमनि जो इहो न हुजणु खपे त उहो जेको तरक़ियाती कमु आहे उन जे लाइ आवाम खे ॿुधायो वञे त असां तव्हांजे तरक़ियाती कमु कयूं पिया। इहो हिते जी आवाम जो बुनियादी हक़ आहे। उहो जेका बि पार्टी इक़्तिदार में हूंदी उन वटि स्टेट जो रियासत जो पैसो आहे, रियासत जा फंड आहिनि, उहे हुननि खे इस्तेमालु करणा आहिनि। इन में इहो न आहे त हिननि छो कयो आहे या हिननि न कयो आहे, हुननि कयो आहे। त असांखे जेके बि फंड्स माज़ी में मिलिया आहिनि, ऐं तव्हांखे मिसाल थो ॾियां यूनियन काउंसिल खोड़ी जो, त असांजा वोटर बि न हुया, पर असां उन्हनि खे किरोड़नि जूं पाणी जी स्कीमूं, पब्लिक हेल्थ जे तरफ़ां ऐं वर्क्स एंड सर्विसिस जे तरफ़ां असां वॾियूं वॾियूं स्कीमूं ॾिनियूं आहिनि। हिकिड़ी त स्कीम असां खोड़ी यूनियन काउंसिल में जेका काज़ी साहब MP हुयो या डिस्ट्रिक्ट जेका गवर्नमेंट हूंदी हुई, पंहिंजो उन टाइम ते नाज़िम हूंदा हुया, उन ज़माने में त असां हिकिड़ो तक़रीबन 6-7 किलोमीटर जो हिकिड़ो रोड ॾिनो, जंहिंमें हिकिड़ो बि वोटर असांजो उन टाइम ते कोन हुयो। त उहो असां इंसाननि जी भलाई जे लाइ कयो, उहो माण्हुनि जी फ़ाइदे जे लाइ कयो त भई हितां माण्हुनि खे, इंसान ज़ात खे फ़ाइदो थिए। उहो नसल ई ज़ात या रंग नसल या पार्टी जी बुनियाद ते कोन हुयो। हींअर जेको कमु थिए पियो उहो साॻियो रोड हींअर रिपेयरिंग में आयो। असांजी जेका हिते जी हींअर MNA ते जेका 209 ते जेका अदी शाज़िया मरी बीठल आहे, ऐं एतिराम सां नालो वठंदुसि, छाकाणि त असांजी ज़बान जेका आहे, असां लैंग्वेज जेका आहे सा ख़राबु कोन हूंदी। असां कंहिंजे लाइ बि ॻाल्हाईंदासीं त इज़त वारा लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं। त अदी साहिबा जेको आहे सो असांजो जेको पनीरी खां बोड़ेजी ताईं रोड वञे थो, इन जो आयल पत्थर, आयल कमु उन्हनि रोकराए, उतां पत्थर उतां खां जेको रोड जो कमु हलंदड़ हुयो उते खणाए, त छाजे करे त हिते मूंखे बल्दियात में वोट कोन मिलिया। उन जे करे उनखे जॾहिं बल्दियाती उन्हनि जो जेको काउंसलर आहे उते, या उते जेको उनजो चेयरमैन बीठल हुयो, उहो जॾहिं कामयाबु न थियो त उन खां पोइ उन्हनि उनजो इहो पत्थर ई उतां खणाए छॾियो। इन जो तव्हां ॾिसो त आवाम ते केतिरो बुरो असरु पियो आहे। त ही तव्हांजा पंहिंजे ई अमल, तव्हांजे अॻवाननि जा ई अमल अहिड़ा आहिनि जो आवाम खे पंहिंजो तकलीफ़ूं रसाइनि थियूं इहे शयूं। ऐं कंहिं बि क़िस्म जो हिन वक़्त ताईं बि असां ॾिसूं था त असांजी यूनियन काउंसिल में कंहिं क़िस्म जो बि को कमु ॾिसण में कोन पियो अचे असांखे। तव्हां बि ॾिसो, तव्हां बि सर्वे कयो पिया, तव्हां बि दुनिया ॾिसो पिया, तव्हां ॾिसो त इन में कंहिं बि क़िस्म जी तरक़ियाती कमु असांखे नज़र कोन थो अचे, चंद हिकु ख़ासि माण्हुनि जे खां सवा। नाज़रीन, सिलसिलो अवामी न्यूज़ जे इलेक्शन 2024 प्रोग्राम में ॻाल्हियुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। हिकिड़ो ब्रेक था वठूं, ऐं ब्रेक खां पोइ पाण वरी था अचूं, तेसीं ताईं असां सां गॾु रहिजो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वक़फ़े खां पोइ हिकु दफ़ो वरी हाज़िर आहियूं अवामी न्यूज़ जे प्रोग्राम इलेक्शन 2024 में। ऐं असां सां गॾु महिमान आहे माज़ी में साईं आबादगार अॻवान, हींअर बि आहे समाजी अॻवान बि आहे, ऐं माज़ी में शागिर्द सियासत में भरपूर हिसो वरितो गुरसिद्दी पठान। साईं वक़फ़े खां पोइ अव्हांखे वरी भलीकार था चऊं। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु जेको PS 41 ते जेके वोटरनि जो तइदाद आहे, नई तकमंदी जे हिसाब सां 2,48,842 वोटर जो तइदाद आहे। जॾहिं माज़ी में जेको तको 2018 इलेक्शन में तहिड़े टाइम 1,50,429 वोट हुआ, तॾहिं पोलिंग हुयूं 100 जो तइदाद जेको 130 हो। ऐं हिन वक़्तु जेका नई तकमंदी जे हिसाब सां पोलिंग जो तइदाद जेको आहे 181 आहे। जी गुलसिद्दीक़ साहिबु, हीअं तक वॾो बि थियो आहे ऐं वोटर जो तइदाद बि वधियो आहे, ऐं GDA समेत जेके बि पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ पार्टियूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो इहो नारो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम बंदि थियणु खपे, ऐं पिनायो पियो वञे माण्हुनि खे,
असीं हुकूमत में अची इहो प्रोग्राम बंदि कंदासीं, उन जॻह ते फैक्ट्रियूं या रोज़गार वग़ैरह जो कंदा, इन मामले खे तव्हां कीअं था चओ? साईं महिरबानी। साईं तव्हांजो बेनज़ीर इनकम सपोर्ट जे प्रोग्राम जे बारे में जेको सवाल आहे, असां यकीन रखूं था त आम माण्हुनि खे, ग़रीबनि खे रिलीफ मिलणु खपे, पर असांजो नज़रियो थोरो चेंज आहे। उहो इन हवाले सां त असां चऊं था त आवाम खे दर दर न पिनाइजे। असां चऊं था त मुस्तक़िल तरह सां जेको पैसो ख़र्च थिए पियो इहो इते जे ई माण्हुनि जे रोज़गार जे लाइ ख़र्च कयो वञे। उन में इंडस्ट्रीज़ आहिनि, फैक्ट्रियूं आहिनि, या अहिड़े हवाले सां जीअं ग़रीब मिसकीन माण्हू आहिनि उन्हनि खे को अहिड़ो लोन ॾेई छॾिजे जंहिंसां हू पंहिंजो कारोबार करे पंहिंजे पेरनि ते बीहनि। असां बेनज़ीर इनकम सपोर्ट जेको आवाम खे या ग़रीबनि खे जेका कुझु मिले पियो, असां इन खां बहितर सोचूं पिया त आवाम खे इन खां वधीक फ़ाइदा मिलणु खपनि। हींअर दर दर ते आवाम जेका आहे सा तव्हां ॾिसंदा हूंदव त किथे किथे त रोड बि ब्लॉक थियो था वञनि, ऐं एतिरियूं मर्द ऐं औरतूं वेचारियूं ॿारनि समेत रोडनि ते ऐं शहरनि में घिटियुनि में धिका खाइनि पियूं। त असांजो इहो आहे त माण्हुनि खे जेके बि सहूलियतूं आहिनि उन जे दरवाज़े ते ॾिनियूं वञनि, उन जे दर ताईं वञी करे उन्हनि खे इहे ॾिनियूं वञनि, ऐं मुस्तक़िल तौर ते को अहिड़ो प्रोग्राम ठाहिजे जंहिंसां हिते इंडस्ट्री लॻे, हिते जेको आहे सो बेरोज़गार नौजवान जेके आहिनि उन्हनि खे कारोबार जे लाइ पंहिंजो स्कीमूं ॾिनियूं वञनि, त जीअं मुल्क बि तरक़ी करे ऐं हिते जो आवाम जेको आहे या ग़रीब माण्हू जेके आहिनि उहे हमेशह जे लाइ पंहिंजे पेरनि ते बीह वञनि ऐं किथे बि पंहिंजे बचनि खे, ॿारनि खे उन्हनि जी तज़लील न कई वञे। असांखे इहो आहे त उन्हनि जी तज़लील न कई वञे, या तव्हांखे को माण्हुनि खे रिलीफ ॾियणो आहे त उहो उन जे दर ते वञी तव्हां ॾियो, उन जे घर में। रिलीफ जी ॻाल्हि हिते जवाबु कटींदे हिकिड़ी सवाल करियो त आबादगार बि आयो, भाण जो हींअर इशू हलियो, भाण ॾाढो महांगो ब्लैक मार्केट अञा ताईं बि, हालांकि वाराबंदी थियण खां पोइ बि इहो इम्कान हो त भाण जा रेट मुस्तक़ थींदा, पर ब्लैक मार्केटिंग ते अञा बि हले पियो। 3600 वारी बोरी 6000 6,500 ते बि विकामजे पई। उन टाइम अपोज़िशन जेको पहिरियों इहो तुंहिंजो सवाल जवाबु ॾियो, तुंहिंजो ज़िम्मेवार केरु हो, केरु आहे? साईं आऊं आबादगार तंज़ीम जो पंहिंजो सुठो हिते मूं कमु कयो आहे। आबादगार तंज़ीमनि सां गॾिजी करे फार्मर ऑर्गेनाइज़ेशन काउंसिल सिंध जे तरफ़ां एफओज़ जी जेके बि शाखूं वग़ैरह हुयूं उन ते असांजो हिकिड़ो तमामु सुठो तारीख़ रही आहे। पाणी जी खोट हुजे, कमंद जा अघु हुजनि, या ॿियूं जिन्सूं वग़ैरह हुजनि, उन जे लाइ बि असां भरपूर नमूने सां जदोजहद बि कई आहे। असां कराची ताईं वञी जेका असां जदोजहद कई आहे उहा कंहिंखां लिकियल कोन्हे। हिन वक़्तु जेको भाण जो इशू पैदा थियो आहे, आउं सम्झां थो त इहो जेको भाण जो जेको इशू आहे इहो जेका निगरान गवर्नमेंट ऐं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ई इन खे शुरू कयो आहे, ऐं इहो इन जो मेन सबबु इहो आहे त हिननि छा कयो आहे त पंहिंजो ब्यूरोक्रेट्स ऐं सियासतदाननि जेके पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में अहम उहिदनि ते हुया, उन्हनि जी इहा पॉलिसी हुई त आवाम खे ख़ासि करे आबादगारनि खे लुटे करे तबाह कयो वञे, ऐं उन जो सबबु फ़ाइदो हिननि खे छा थींदो? हिननि खे उन जो फ़ाइदो इहो थिए पियो त इहो जेको भाण ब्लैक ते विकामे पियो, इहो जेको ब्लैक मनी जेका ठहे पई उहा ई हींअर इलेक्शन में ख़र्च थिए पई। इहे ई माण्हू हींअर इलेक्शन में वोट ख़रीद कनि पिया, उन सां गॾोगॾु माण्हुनि खे लालचूं ॾियनि पिया ऐं पंहिंजो इहो पैसो उन जाइ ते इस्तेमालु थिए थो। इन खे आऊं ईअं सम्झां थो त इहो निगरान सेटअप जो ऐं जेका पोइ गवर्नमेंट हुई तव्हांजो सवाल वरी कटियां थो, हिकिड़ो ॿियो सवाल थो करियां त तव्हांजो मक़सदु इहो आहे त निगरान हुकूमत पीपल्स पार्टी जी बी टीम बणियल आहे हींअर? साईं असां जेको तव्हां इल्ज़ाम हणो पिया त भई गॾियल हिन जो कमु आहे,
असां इन जे करे इनखे ईअं सम्झूं था छो त आबादगारनि सां तमामु घणी ज़्यादती थी आहे। ठीकु आहे, पीपल्स पार्टी त उन्हनि सां ज़्यादती कई ऐं इहो सॼो कुझु ज़ाहिर आहे सॼो ब्लेम पीपल्स पार्टी ते अचे थो त इहा जेका ब्लैक मार्केटिंग जेका पैदा थी आहे, ज़ाहिर आहे गवर्नमेंट जा इदारा आहिनि, गवर्नमेंट जा इदारा उनखे कंट्रोल करे सघनि पिया। आवाम खे या आबादगारनि खे जेको कंपनी जा रेट आहिनि या जेके जाइज़ रेट आहिनि उन्हनि ते भाण मिली सघे पियो त उहो जेकॾहिं न पई कराए त केरु कोन पियो कराए, गवर्नमेंट कोन करायो। उन खां पोइ असांखे निगरान हुकूमत में इहा उमेदु हुई त इहे आबादगारनि जे लाइ भला स्पेशल तबिको आहे, इनखे ॾाढो क्रैश कयो वियो आहे, इन्हनि खे ॾाढो परेशान कयो वियो आहे, त असांखे उमेदु हुई त हीअ जेका निगरान सेटअप आहे इहो आबादगारनि लाइ कुझु न कुझु सोचींदो, पर असांखे उन मां बि का शइ ॾिसण में त कोन आई। असांखे जेकॾहिं का रिलीफ ॾिसण में ई नथो अचे त असां छा जे लाइ उन्हनि खे चऊं त इहे सुठा आहिनि, इहे बि सुठा कोन आहिनि, जहिड़ो हुननि जो अमल हो तहिड़ो। अवां जो ॿई ॻाल्हियूं असीं मञूं था कुझु देरि लाइ त पीपल्स पार्टी भाण जे इशू में ब्लैकमेल करण में माज़ी में रही, हींअर निगरान हुकूमत रही। अपोज़िशन जो हिते कहिड़ो किरदारु हो, अपोज़िशन जो किरदारु कहिड़ो हो, अपोज़िशन छो कोन निकिती, आबादगारनि सां हारियुनि सां गॾु छो कोन बीठी, उन वक़्तु अपोज़िशन किथे हुई जेका हींअर इलेक्शन में दर दर घर घर वञनि पिया, उन टाइम में इहे इलेक्शन वारा उम्मीदवार या अपोज़िशन किथे हुई? साईं, पंहिंजो हिकु एहतिजाज जा क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ा त एहतिजाज अहिड़ा हूंदा आहिनि जेको माण्हू पाण मुरादो निकिरी अचे। हिकिड़ो एहतिजाज इहो हूंदो आहे त हुनखे का ऑर्गेनाइज़ेशन या का तंज़ीम उन्हनि खे ॿाहिरि कढे। त ज़मींदार तबिको एतिरो त पिसजी वियो आहे, एतिरो त पिसजी वियो आहे त उहो कंहिंजे काल ते ॿाहिरि निकिरण लाइ निकिरी बि न पियो सघे, छो त उन्हनि वटि वसाइल न आहिनि। उनखां पोइ तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त मीडिया पंहिंजे हिसाब सां इन शइ खे तमामु घणो खयो। उन खां पोइ पाण मुरादो माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि, उहे बि तव्हांजी मीडिया जे तवसुत सां दुनिया खे इहो पैगाम वियो आहे त माण्हू एहतिजाज कनि पिया, पोइ कंहिंजे तरफ़ां कनि पिया, कीअं पिया कनि, पर माण्हू पाण मुरादो बि निकिरी करे हिन जेका करप्शन थिए पई या जेको ही तबाही थिए पई ज़मींदारनि जी, ज़मींदारनि उन जे ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो आहे। ऐं उन में आउं मीडिया खे बि ख़राज तहसीन पेश कंदुसि त मीडिया बि इन्हनि इशूज़ खे उथारे करे आवाम जे लाइ कुझु न कुझु भला बहितर कयो आहे। मुंहिंजो सुवालु इहो हो त अवाम थोरी घणी निकिती, आबादगार निकिता, अपोज़िशन उन टाइम हींअर अपोज़िशन वटि केतिरा माण्हू अचनि पिया इलेक्शन में वोट ॾियण लाइ, उन टाइम जे अपोज़िशन कान ॾिया त शायदि नतीजो ॿियो हुजे हा, पर उन टाइम अपोज़िशन जो किरदारु ज़ीरो छो हो? साईं, आउं सम्झां थो त असां आवाम खे अॻे परेशान आहे ऐं अॻे ई इन में पीड़िजी रहिया आहिनि हिन करप्शन जे हिन जेको मुक़ाबिलो हले पियो ब्यूरोक्रेट्स में ऐं पंहिंजो सियासतदाननि में, त उन में दुनिया एहतिजाज करे कुझु बि करे, पर मुंहिंजे ख़्याल में जेको थोरो घणो थियो आहे इहो तमामु बहितर थियो आहे ऐं काफ़ी हदनि ताईं, छो त इन में ज़मींदार तबिको त ॾिसो पीपल्स पार्टी सां बि माण्हू आहिनि ऐं ॿियूं बि जेके मुख़ालिफ़ पार्टियूं आहिनि उन्हनि जूं उन्हनि वटि बि माण्हू आहिनि, पर हाणे हिकिड़ो जंहिंसां रियासत ऐं स्टेट ऐं हुकूमत जंहिंजे हथ में आहे त आवाम खे केतिरो बि खणी चइजे पर उहो रिलीफ मिलण जो को इम्कान कोन हुयो ऐं हींअर बि तव्हां ॾिसो पिया त को बि इम्कान कोन्हे त आवाम खे को या आबादगारनि खे को उनजो रिलीफ मिले। सही, आख़िरी सुवाल अवां खां कंदासीं त जीटीए जो कहिड़ो मंशूर आहे, आवाम खां वोट वठणु वञो पिया त कहिड़े बुनियाद ते वठो पिया त असांखे वोट बि ॾियो? असांजो सर इहो आहे त असांजो जीडीए जो जेको आहे माज़ी आहे उहो सुठो रहियो आहे। हुननि करप्शन खां बि हू परे रहिया आहिनि ऐं उनखां पोइ हींअर जेको असां अॻिते जो इहो सोचूं पिया या असांजा जेके अलायंस जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि जी इहा ई आहे, जेकॾहिं गवर्नमेंट ठही थी वञे ऐं उमेदु आहे त इनशा अल्लाह ताला ईअं कोन थींदो, न को ईअं करणु आवाम ॾींदी त पंहिंजो त जीअं धांधली कनि या छा कनि, त जेकॾहिं गवर्नमेंट ठही ऐं इनशा अल्लाह ठहंदी त उन में असां वटि सुठा आइडियाज़ आहिनि त नई जदीद दौर जे तक़ाज़नि मुताबिक़ यूनिवर्सिटियूं आहिनि, कॉलेज आहिनि
ऐं तरक़ियाती जेके सुठा जेके तरक़ियाती कमकार आहिनि उन्हनि खे सुठे अंदाज़ में करायो वेंदो। बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार जे लाइ मौक़ा ॾिना वेंदा त हू मेरिट ते अचनि ऐं पंहिंजी मेरिट ते सुठनि उहिदनि ते वञनि ऐं जेके टैलेंट रखंदड़ माण्हू आहिनि या नौजवान आहिनि उन्हनि खे उन्हनि जो जेको हक़ आहे उहो मिले। तव्हां ॾिठो हूंदो त हिननि त CSS जा जेके इम्तिहान वग़ैरह थिया या इन में थिया उहा कंहिंखां लिकियल त कोन्हे। हींअर जेकॾहिं हू अचनि था पार्टी खे या पंहिंजो प्रोग्राम पेश कनि था त असां तव्हां सां चङाई कंदासीं, आवाम सां हू कहिड़ी चङाई कंदा। ऐं सिर्फ़ु नौजवाननि खां पुछां थो त जंहिंजो हक़ आहे मेरिट आहे, जंहिंजो हक़ आहे 17वीं ग्रेड जी नौकरी वठण जो, उन जाइ ते को माण्हू 2 करोड़ ऐं 3 करोड़ रुपया ॾेई करे नौकरी वठे थो, इहो को नौजवाननि खां लिकियल आहे? इहा नौजवाननि जे ऐं असांजे आवाम जे साम्हूं आहे ऐं आउं सम्झां थो त आवाम सोचे सम्झी फ़ैसिलो कंदी। ऐं हाणे उहो वक़्तु न आहे रहियो त तव्हां आवाम खे को ख्वाब ॾेखारियो, आवाम खे रोटी कपिड़ा मकान जो जेको तव्हांजो मंशूर आहे उहो तव्हां ॿुधायो, अमल कोन था कयो। रोटी कपिड़ा मकान ते अमल कोन्हे, उहो तव्हांजे मंशूर मां निकिरी चुको आहे। हाणे तव्हांजो जेको मंशूर आहे उहो आहे पैसो कमायो, करप्शन करियो। त इन जे करे आउं सम्झां थो त आवाम सोचे सम्झी सुठनि उम्मीदवारनि खे ऐं सुठनि नज़रियाती माण्हुनि खे कामयाबु कनि त जीअं असांजी सिंध जो आवाम बि पंहिंजो तरक़ी करे, मुल्क बि तरक़ी करे। मुंहिंजी इहा अपील आहे, ख़ासि करे असांजे हिते पंहिंजो मज़दूर तबिको, हारी तबिको ऐं जेके वापारी कम्यूनिटीज़ जा माण्हू आहिनि, फार्मर्स आहिनि, इन सभिनी खे आउं अपील थो कयां त तव्हां पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कयो, हक़ ते पंहिंजो कयो, तव्हां कंहिंजी प्रेशर में न अचो। तव्हांजो जेकॾहिं तव्हांखे इहो चयो थो वञे त तव्हांजे वोट न ॾिनो त बेनज़ीर इनकम सपोर्ट जो जेको प्रोग्राम आहे उहो बंदि कयो वेंदो, ईअं कॾहिं बि कोन थींदो, ईअं कॾहिं बि कोन थींदो। इहे फंड्स इहे आवाम जी टैक्सनि मां जेको पैसो बचे थो, इहो पैसो ई तव्हां ग़रीब आवाम ते ख़र्च कयो वेंदो अॻिते हली। ऐं हींअर आउं कोन थो सम्झां त तव्हां उन्हनि जी इन्हनि शयुनि में अचो, को बि तव्हांखे को नुक़सानु कोन थींदो। तव्हांजे साम्हूं आहे सुठी क़यादत ऐं साम्हूं वारी क़यादत, तव्हां सोचे सम्झी फ़ैसिलो कयो त काज़ी शमसुद्दीन MPA ते रहियो आहे ऐं मोहम्मद ख़ान जुनैदी जी बि सुठी शख़्सियत आहे ऐं तमामु बहितरीनु, ऐं सिंध जे हवाले सां जेके फ़ैसिला थियनि था उन्हनि जो हिकिड़ो सुठो अमीन आहे। असां उनखे एप्रिशिएट कयूं था त हुन पीपल्स पार्टी खे छॾे ऐं GDA खे जॉइन कयो आहे। इन में असां उनखे वेलकम बि चऊं था, असां उनजी भरपूर हिमायत बि कयूं था, असां भरपूर उनजी मदद बि कंदासीं। इंशाल्लाह तक जो जेका आवाम आहे उहा बि हुनखे सपोर्ट कंदी ऐं 8 तारीख़ ते इंशाअल्लाह ताला तव्हांखे इहा ख़ुशख़बरी बि मिलंदी त इहे असांजा जेके अॻुवान आहिनि या असांजा जेके हिते कैंडिडेट बीठल आहिनि इहे कामयाबु थींदा। महिरबानी। नाज़रीन, अवामी न्यूज़ इलेक्शन 2024 जे सिलसिले में गुल सिद्दीक़ पठान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं फ़ैसिलो अवां ते छॾियूं था त केरु सही आहे, केरु ग़लति आहे, कंहिंखे वोट ॾियणो, कंहिंखे न ॾियणो। असां वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में ॿिए कंहिं महिमान सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा मुमताज़ बोज़दार खे। खुदा हाफ़िज़, जिते बि हुजो ख़ुशि हुजो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।